अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जे घर मथां फायर थींदा, पोइ मुराद वारा इहे फायर ॿुधी ऐं पोइ हू घरां निकिरी पवंदा त पोइ सोडल जे घर ॾांहुं वेंदा ऐं पोइ सोडल बि हुते अची वेंदो, यानी पंहिंजे घर में। त पोइ सोडल पंहिंजी माउ खे चवंदो त हिते यानी मूंखे हाणे निकिरणो पवंदो, अगरि मां हिते रहियसि त पोइ मुराद वारा मूंखे ॾिसी वठंदा, छो जो हू हींअर हेॾां पिया अचनि हिते फेयर थिया आहिनि। उनजे करे अगरि मां हितां न निकितसि त पोइ हू मूंखे ॾिसी वठंदा ऐं पोइ मूंखे मारण में देरि न कंदा। उनजे करे मूंखे हर हाल में निकिरणो पवंदो। ऐं सोडल जी माउ सोडल खे चवंदी त अगरि तूं हितां निकिरंदे मां तोखे निकिरणु कॾहिं बि न छॾींदसि, छो जो ॿाहिरि दुश्मन बीठा आहिनि, तोखे मारण में देरि न कंदा। उनजे करे तोखे मां कॾहिं बि निकिरणु न छॾींदुसि। पोइ सोडल चवंदो अमां मूंखे हर हाल में हितां निकिरणो पवंदो, छो जो सोट अगरि मूंखे ॾिसी वरितो त मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदो। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त इहा मुराद वारनि जी हिकु चकर चाल हुई, यानी मुराद ऐं रैस मंसूर इहे पाण में गॾियल हुया जो असांखे धोखो ॾेई ऐं असांखे पोइ ते हटाए विया। बहरहाल हिकु चकर रॻो मां मिठल खे वापसि कयां, इन रैस मंसूर खे ऐं मुराद खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, जो उन्हनि मूंसां धोखो कयो आहे। इन धोखे जो मां हर हाल में पलांद वठंदुसि। ऐं ककर चवंदो सोट इन्हनि खां हिकु हिकु करे हिसाब वठंदासीं, इन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।